तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं हे असांजो सरसों का साग, जंहिंखे असां सिंधीअ में सिरे जो साग चवंदा। हे असांजो साग आहे। असां इनखे कटिंग कंदासीं। ॾिसो असां कीअं कटिंग कयूं था। इनखे असां सुठे नमूने कटिंग करे धोई करे इनखे साफ़ु कंदासीं। इनखे धोई पोइ असां साफ़ु करे चुका आहियूं। ॾिसो असां कीअं असांजो साग कीअं असां कटिंग कयो आहे। हाणे असां हलो त कीअं बॉइल कयूं था। हिनखे असां बॉइल कंदासीं कुकर में, जीअं सुठे नमूने असांजो बॉइल थी वञे। तव्हां कंहिं बाटले या सिपरीअ में बि बॉइल करे सघो था। असां कुकर में बॉइल कयूं था। ॾिसो असांजो कीअं बॉइल थिए थो, तमामु घणो मज़ेदार ऐं टेस्टी थींदो आहे। सभिनी जी दिलनि जो पसंदीदा सिरे जो साग आहे। सर्दियुनि में खाइण में मज़ो ई उनजो पंहिंजो हूंदो आहे। हिन में असां लूणु विझंदा जीअं हिनजो कोड़ोपन ख़तमु थी वञे। ॾिसो असां कीअं हिनखे बॉइल कयूं था, तक़रीबन जीअं सफ़ा मैश थी वञे, यानी कि ॻरी वञे सुठे नमूने। पहिरें चकर में असां सीटियूं ॾियाराईंदासीं, तक़रीबन 10-12 सीटियूं अचनि। ॾिसो असां सिपरीअ में रखिया आहिनि। हीअं असां कुकर में असां 2 कुकर में असां विझूं था साग, ऐं सिपरीअ में विधो आहे। असां हिनखे हिकु दफ़ो बॉइल करे चुका आहियूं। हाणे असां हिनखे धोई पोइ साफ़ु करे, ॾिसो असांजो हिकु दफ़े में ई ॻरी चुको आहे। तव्हां ॾिठो असां हिकु दफ़ो बॉइल करे चुका हुआसीं। हाणे असां ॿियों दफ़ो सिरे जे साग खे असां बॉइल कयूं था। असांजो साग ॿियों दफ़ो बॉइल थी चुको आहे। हाणे असां हिनजा बॉल ठाहींदासीं। हिनखे असां फ्रीज़ कंदासीं, यानी कि असां फ्रीज़र में असां हिनखे रखंदासीं, जीअं सुठे नमूने असां ॿीहर साग खे तयारु करे सघूं। हे असांजा बॉल असां तयारु करे चुका आहिनि। हे असांजा 4 असां हिनजो सिरे जो साग तयारु कंदासीं, यमी और टेस्टी। हे असांजा टमाटा आहिनि, किलो टमाटा आहिनि। इन में असांखे तक़रीबन अधु किलो असांजा टमाटा इन में साग तयारु करण में खपींदा। साग में टमाटा ज़्यादातर खपंदा आहिनि, जीअं सुठो ऐं यमी तयारु थिए। असां हिन में चीरा लॻाए करे असां हिनखे हल्को बॉइल कंदासीं, जीअं हिनजी छिलको लही वञे। ॾिसो असांजो कीअं बॉइल थियनि था टमाटा। असांजा बॉइल थी चुका आहिनि। हाणे असां हिनजो छिलको लाहींदासीं। ॾिसो असां टमाटनि जो छिलको लाहे छॾियो आहे। हाणे असां टमाटनि खे पीरी कईसीं, यानी कि असां हिननि जो कटिंग करे छॾीसीं, पेस्ट तयारु कई। हुन में असां 2 ग्रीन चिलीस विझंदासीं। तईअ में असां घीअ जा 2 चमचा विधा आहिनि, जीअं असांजो टमाटो हिन में पची वञे। हिन में लूणु मिर्च धाणा, हिन में असां धनिया ऐं थूम असां विधी आहे। आली थूम असां हिन में विधी आहे, जीअं टमाटो असांजो पची वञे। सुठे नमूने असांजो टमाटो पची वञे, हिन मां घी निकिरी वञे। ॾिसो असांजो टमाटो पची चुको आहे। हाणे हिन मां घी निकिरी चुको आहे। हाणे असां हिन में साग विझंदासीं सिरे जो, सुठे नमूने असांजो हिन में पचे। ॾिसो असांजो साग तयारु थिए थो। थोरो असां हिन में पाणी विझंदासीं, मिक्स कंदासीं, हिकु करो थी वञे, जीअं सुठे नमूने तयारु थी वञे। इन में महिनत हूंदी आहे, तमामु घणो टेस्टी ऐं मज़ेदार हूंदो आहे सिरे जो साग। मूंसां गॾु स्कूल में फ्रेंड पढ़ंदियूं, उहे चवंदियूं तव्हां कीअं साग तयारु कंदा आहियो सिरे जो। अॼु मां तयारु कयो आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो असांजे स्टाइल में। ॾिसो असांजो सिरे जो साग तयारु थी चुको आहे, तमामु घणो यमी ऐं टेस्टी हूंदो आहे। ॾिसो असांजो सिरे जो साग तयारु थी वियो आहे। उन सां गॾु असां एग बि तयारु कयो आहे। उन सां बि तमामु घणो मज़ेदार ऐं टेस्टी लॻंदो आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो।